अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अवामी नेशनल पार्टी केपीके जे सदर एमल वली ख़ान जी मुलाक़ात। मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान नैयर बुखारी ऐं फैसल करीम कुंडी बि मौजूद हुआ। पीटीआई जे बानी मुल्क में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि जे पंहिंजे ॾे वापसीअ जी मुखालफ़त करे छॾी। संदसि चवणु आहे त 22 करोड़नि जी आबादी रखंदड़ मुल्क ते 15 लख अफ़गान पनाहगीर ॿार न आहिनि। अफ़गान पनाहगीरनि खे बकरियुनि वांगुरु कढण बदिरां बहितर रस्तो अख़्तियार कयो वञे। इमरान खान जी सियासत जेको आहे उन सिंध दुश्मन मामलनि जो हिसो आहे। इमरान खान खे अलाए छो ही जेको आहे निधन जो वतन आहे ऐं बैनुल यतीम खानो सम्झनि था। अॼु इहो बयानु ॾियणु ऐं उन में मज़हबी रंग विझणु इन जो मक़सदु इहो आहे त हीउ मुल्क में इंतिशार चाहे थो। अॻे बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ जेको 9 मई ते जेको हिन इंतिशार फैलायो इदारनि जे ख़िलाफ़, पर हुन में बि पाकिस्तान जी क़ौम हिन खे नाकाम कयो। सिंध जे माण्हुनि कलाशंको कल्चर, मनुष्यात ऐं स्मगलिंग ऐं सभु गैर कानूनी धंधा ऐं अज़ाब बर्दाश्त कयो आहे। हर लिहाज़ सां उन्हनि जी मौजूदगी गैर कानूनी आहे। तंहिं करे जेको इमरान खान चए थो त मुस्लमान भाउर आहिनि त उन्हनि खां पुछां थो त मुस्लमान भाउर बराबरि आहिनि। पर हाणे उन्हनि मुस्लमान भाउरनि जी पोज़ीशन इहा आहे खुशहाल अफ़गानिस्तान जा मालिक आहिनि, वञी अफ़गानिस्तान खे बहितर कनि। सिंध जी सियासी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि खे वापसि न उमाणण वारे पीटीआई बानीअ जे मुतालबे जी मज़म्मत। संदन चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जे बानीअ जी सियासत सिंध दुश्मनी ते ॿधल रही आहे। अफ़गान पनाहगीरनि खे वापसि न मोकिलण वारो मुतालबो सस्ती शहरत माणण जी नाकाम कोशिश आहे। सिंध समेत सॼे मुल्क में तरसियल समूरनि गैर कानूनी परॾेनि जी वापसी यकीनी बणाई वञे। गैर कानूनी तौर तरसियल परॾेनि मां 4,82,000 खां वधीक माण्हू वापसि हलिया विया आहिनि। 90% गैर कानूनी परॾेही पाण मुरादो वापसि विया आहिनि। कंहिंसां बि बदअख़लाक़ी न कई वई। परॾेनि जे सियासी सरगर्मियुनि में हिसो वठण ते पाबंदी आहे। सियासी सरगर्मीअ में मुलविस गैर मुल्कियुनि खे डिपोर्ट कयो वेंदो। पाकिस्तान में सियासत जो हक़ रुगो पाकिस्तानियुनि खे आहे। रजिस्टर्ड परॾेही पाकिस्तान जी सियासत में को बि किरदारु अदा न करे सघनि था। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जी प्रेस कॉन्फ्रेंस।